अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त अॼु असां कंबर शहर में मौजूद आहियूं ऐं कंबर शहर में अॼु हिकु तमामु ख़ासि ॾींहुं आहे ऐं असांजो जेको चेयरमैन आहे आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कंबर शहदाद कोट ऐं सिंध जो नाले वारी शख़्सियत ॾाहो सिंध धरती जो आशिक़ भाऊ दुर मोहम्मद बुर्रो साहब जन जी अॼु सालगिरह जे मौक़े ते पाण कंबर शहर में मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु काफ़ी मोज़ज़ शख़्सियतूं जेके हिते प्रोग्राम में आयल आहिनि। आहिस्ते आहिस्ते सभिनी सां तव्हांजी कचहरी करायूं था। हींअर मुंहिंजे पस मंज़र में बीठो आहे सिंध जो नाले वारो आर्टिस्ट सीनियर पुराणो रागी भी चई सघूं था, छो तो बिल्कुलु राग शुरुआत राग सां कई। मोहब गोपांग साहब जन मौजूद आहिनि, ताज़ो ताज़ो सऊदी अरब मां आया आहिनि। सो मोहब सां थोरो कचहरी करे वठूं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। मोहबात जो भाऊ दुर मोहम्मद जी सालगिरह ते तव्हां आया आहियो, जी जी छा था भाइयो इन मौक़े के? माशाल्लाह असां जो चेयरमैन आहे भाऊ दुर मोहम्मद ऐं असां तमामु वॾा ख़ुशि आहियूं, छो जो हुनजी सालगिरह यानी ख़ुशी भाऊ दुर मोहम्मद जी ख़ुशी आहे। हुनजी ख़ुशीअ मौक़े ते असां सभु आर्टिस्ट गॾु थिया आहियूं ऐं तमामु ख़ुशि आहियूं, तमामु ख़ुशि आहियूं। वॾी महिरबानी मोहबा, वॾी महिरबानी। हींअर मूंसां साम्हूं असांजो कंबर आर्ट काउंसिल जो नायब सदर ऐं सीनियर आर्टिस्ट डायरेक्टर हिदायतकार साईं मंज़ूर आरज़ू साहब जन भी मौजूद आहिनि। साईं मंज़ूर आरज़ू सां कुझु पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं जो हाल अॼु भाऊ दुर मोहम्मद जी सालगिरह जे मौक़े ते तव्हां हिते गॾु थिया हो, सभु कुझु ॻाल्हाइण पसंदि कंदव? बिल्कुलु सर, असांजो चेयरमैन साहब सुठो माण्हू आहे, मुख़लिस आहे, असांजो हमदर्द आहे। हुनजी महिनतूं आहिनि, हुन महिनत करे आर्ट कौशल असांखे वठी ॾिनी आहे। हुनजी सालगिरह मल्हायूं पिया ऐं सभु दोस्त परे परे खां आयल आहिनि। असां हुननि जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं जो हिन महफ़िल में शरीफ़ थिया आहिनि। महिरबानी। दोस्तों, ही साईं मंज़ूर हुयो ऐं जंहिं साईं मंज़ूर तमामु ख़ूबसूरत कचहरी कई। हींअर असां सां गॾु सिंध जो नाले वारो रागी फ़क़ीर ग़ुलाम शबीर अब्बासी साहब जन भी मौजूद आहिनि ऐं जंहिंजा मशहूरु काफ़ी गीत आहिनि। तव्हां ॿुधा हूंदा फ़क़ीर ग़ुलाम शबीर अब्बासी साहब जा। सो हींअर साईं सां बि कचहरी कयूं। फ़क़ीर साईं अॼु तव्हां भाऊ दुर मोहम्मद बुर्रो जी सालगिरह जे मौक़े ते गॾु थिया आहियो, कुझु चवणु चाहींदव भाऊ दुर मोहम्मद जे हवाले सां? तमामु दिलि ख़ुशि थी आहे। तमामु दुर मोहम्मद बुर्रो साहिबु तमामु हिकिड़ो हर दिलि अज़ीज़ माण्हू आहे ऐं महबती माण्हू आहे ऐं तमामु ही सालगिरह में हर साल असां अचे करे तमामु ख़ुशि थींदा आहियूं। ऐं साईं खे मालिक अञा बि वॾी जमाल ॾींदो, उमिरि दराज़ तेॾी अला निगाहबान होवे, अली दी अमान होवे, कन कन दी छान। फ़क़ीर साईं, इहो जेकॾहिं थोरो पंहिंजे सुरीले आवाज़ में ॿुधाईंदो त बहितरु थींदो। उमिरि दराज़ तेॾी अला निगाहबान होवे, उमिरि दराज़ तेॾी अला निगाहबान होवे, अली दी अमान होवे, पंज तन दी छांव होवे, अली दी अमान होवे, पंज तन दी छांव होवे, उमिरि दराज़ तेॾी अला निगाहबान होवे। मैं जो दुआ गिण दिल बर तेरी, मैं जो दुआ गिण दिल बर तेरी, भाल करो सुनो आजी मेरी, करी गोश गोली उते मौला मेहरबान हो वई, करी गोश गोली उते मौला मेहरबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान होवे। बड़ी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। ज़बरदस्त ज़बरदस्त, सलामत हुजो। असां सिंध जो नाले वारो आर्टिस्ट अदाकार मोहतरम ज़ुल्फ़कार घोगाणी साहब मौजूद आहिनि। ज़ुल्फ़कार साहब, तव्हां भाऊ दुर मोहम्मद जी सालगिरह जे हवाले सां कुझु ॻाल्हाइण? मौला हाणे आबाद कंदो, असांजूं दुआऊं आहिनि साईं जन खे त उमिरि हुनजी वधे ऐं सदाईं ख़ुशियूं ॾिसे। मौला जे ज़मानत में अलाह आबाद कंदुसि, ख़ुशियूं। हींअर असां कंबर शहदाद कोट माना ईअं सॼी सिंध जो आर्टिस्ट चऊं, लाला शरीफ़ अब्बासी साहब आहे साम्हूं। लाला, तव्हां भाऊ दुर मोहम्मद जे हवाले सां? जी लाला। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां सभिनी ॾिसण दोस्तनि खे पहिरियों अस्सलाम वालेकुम यारी मदद चवंदुमि। छो त भाऊ दुर मोहम्मद जी अॼु सालगिरह आहे। भाऊ दुर मोहम्मद असांजी सूंहुं आहे ऐं असां आर्टिस्टनि सभिनी जी दिलि आहे। उनजा निहायत शुक्रगुज़ार आहियूं, थोराइता आहियूं जंहिं हुननि असांखे आर्ट काउंसिल हिकिड़ी मंज़ूरु कराए ॾिनी आहे, जंहिंजे करे सभु असां अदीब शाइर फ़नकार सभु अॼु गॾु थिया आहियूं। अॼु भाऊ जी सालगिरह आहे, ॾाढी दिली ख़ुशी थी आहे। भाऊ मोबाइल ॻाल्हायूं घुर त सालगिरह हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे। अॼु वाकई ॾाढो ख़ुशि आहियूं असां सभु आर्टिस्ट। वॾी महिरबानी।
वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। हींअर असांजे सीनियर आर्टिस्ट कंबर शहर खां तालुक़ु रखंदड़ मुश्ताक शेख साहब जन आहिनि। मुश्ताक भाउ, तव्हां बहादुर मोहम्मद जे शख़्सियत ते कुझु ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। बहादुर मोहम्मद असांजो चेयरमैन, अॼु हुनजी सालगिरह आहे। बेहतरी असांखे ख़ुशी थी थिए, पर हुनजी शान में को शेर चवंदासीं इन में तव्हां सम्झी वेंदा। डब्बे में डब्बा, डब्बे में केक, बहादुर मोहम्मद लाखों में एक। ज़बरदस्त ज़बरदस्त साईं, ज़बरदस्त। मशहूरु शाइर अनवर हकड़ो साहब जन बि मौजूदु आहिनि। साईं अनवर साईं, तव्हां बहादुर मोहम्मद जा पुराणा साथी आहियो ऐं सिंधी अदबी संगत में बि हुन सां गॾु हूंदा आहियो। कुझु भाऊ जे लाइ ॿ लफ़्ज़। भाऊ जन जी अल्लाह उमिरि दराज़ रखे। हर ख़िदमतूं हुन भरपूर नमूने सां कयूं आहिनि। क़ौमी ख़िदमतूं आर्ट काउंसिल जे ज़रिए सां, बानी आर्ट काउंसिल आहे, उहे ख़िदमतूं अदबी संगत सां उहे ख़िदमतूं। मां ईअं चवंदुसि त सिंध परस्त ऐं सिंध जो सरमाण आहे असांजो। ईअं करे सम्झो बहादुर मोहम्मद जेकॾहिं नज़र रखंदासीं त ज़िलो कंबर शहदादकोट में बि हिन जी तहरीक मज़बूत वई ऐं उहो बि असांखे ज़िलो कंबर शहदादकोट बि भाऊअ जे तरफ़ खां ई असांखे सम्झो मिली वियो। अलाह हिनखे ख़ुशाबाद रखे। असां सदाईं दुआ गाऊं हिन जूं, मौला हिनखे ख़ुशाबाद। सिंध जो बहितरीनु ॻाइणो साईं साबिर चांडियो साहब जन मौजूदु आहिनि। साबिर भाउ, तव्हां बहादुर मोहम्मद जे हवाले सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदव? जी साईं, असां तमामु अॼु ख़ुशि आहियूं जो बहादुर मोहम्मद जी सालगिरह आहे। मौला कंदो त कुराड़ापा में जवानी अची वेंदसि। असां फ़क़ीरनि जूं दुआऊं साण अथसि, ॻाइणनि फ़क़ीरनि जूं सम्झी न। मौला कंदो ॾुखियो ॾींहुं बहादुर मोहम्मद कॾहिं बि न ॾिसंदो। आमीन। ऐं साईं, तव्हां पंहिंजा कुझु ॿोल राग जे हवाले सां भाऊ खे जीअं ख़राज तहसीन पेश कबी आहे। जी। ओ लॻा इश्क अली दे नाल असांॾा, हटण दा नहीं कोई ख्याल। वो हटण दा नहीं कोई ख्याल, असांॾा हटण दा नहीं कोई ख्याल। लॻा इश्क अली दे वो नाल असांॾा, हटण दा नहीं कोई ख्याल। लॻा इश्क मौला दे वो नाल असांॾा, हटण दा नहीं कोई ख्याल। वरी महिरबानी साईं, वरी